नाज़रीन, खैरपुर में टेंट सिटी क़ाइमु कई वई आहे, जिते 150 जे लॻभॻि हिते टेंट जेके ख़ेमा आहिनि उहे जेके आहिनि अॾिया विया आहिनि, क़ाइमु कया विया आहिनि। उते 1000 खां वधीक जेके आहिनि ॿोॾि मुतासिर ख़ानदान जेके आहिनि उन्हनि खे तरसायो वियो आहे। उते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं जेके आहिनि उन्हनि खे सहूलियतूं ॾिनियूं वयूं आहिनि। अचो त उन हवाले सां जेके हिते तरसियल माण्हू आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि खे कहिड़ी सहूलियतूं आहिनि ऐं केतिरो ख़ुशि आहिनि ऐं उन्हनि जो केतिरो नुक़सानु थियो आहे। हाँ, बस घरनि में पाणी आहे, ॾाढो मच्छर किन हुयो, घर किरी पिया, तंहिंजे करे अची हिते केटनि में घर रही पिया। हिते असांखे ज़रे घटि ॿियो हफ़्तो थो थिए अची हिते। बसि मानी टाइम ते मिले थी, बर्फ़ टाइम ते 2 टाइम मानी मिलती आहे। सुबुह जो चांहि ॾींदा आहिनि पापो, वरी सभिनि खे ॾींदा। हा, बर्फ़ बि ॾेई वेंदा आहिनि, मानी ॾेई वेंदा आहिनि। वरी शाम जो राति जो ॿार बि स्कूल पढ़ंदा। हा, राति जो ईंदी आहे मच्छर वारी गाॾी, उहा बि हणी वेंदी आहे। दवायूं ववायूं, मच्छर कोन आहिनि हिते। इहो महसूसु थिए थो त ॼण ॻोठ में वेठा आहियो पंहिंजे घर आहियो। हा, ईअं थो थिए असां ॼण पंहिंजे ॻोठ में ई आहियूं। पाणी आहे घरनि में, मच्छर आहिनि, गंदगी आहिनि, इन जे करे आया आहियूं। हिते असांखे हर सहूलियत आहे, हर शइ थी मिले। मानी, चांहि, मानी 2 टाइम थी मिले। हाँ, पीअण जो पाणी बि आहे, हर शइ असांखे, हर शइ साईं जी महिरबानी। हर शइ असांखे दवायूं बि मिलनि थियूं, हर शइ थी मिले। साबुण, ॿारनि जी पढ़ाई धड़ाई, हर सहूलियतूं आहिनि। अॼुकल्ह 70 जे लॻभॻि असांजा स्काउट जेके आहिनि 24 कलाक हिते कमु कनि पिया। ऐं असां 3 शिफ्टूं ठाहियूं आहिनि। हिकिड़ी शिफ्ट सुबुह जो, ॿी मंझंदि जो ऐं 3 नाइट में हूंदी आहे। मानी तक़सीम करण बि असांजी ज़िम्मेवारी हूंदी आहे। जे हिते मेडिकल कैंप आहे, को बीमार वग़ैरह थिए थो त उन पेशेंट खे फौरी तौर ते एम्बुलेंस जे ज़रिए हॉस्पिटल पहुचाइणु, वरी वापसि उनखे कैंप में आणणु, या सफ़ाई वग़ैरह कराइणु, या तव्हां साम्हूं ॾिसो पिया स्कूल जेके हलनि पिया हिते ॿारनि जी तालीम जे लाइ, त उन्हनि में बि असांजा स्काउट जेके आहे पंहिंजी भरपूर ख़िदमत सरअंजाम ॾियनि पिया। हिन वक़्तु जेको आहे तक़रीबन 200 ॿार लॻभॻि जेको आहे 2 शिफ्टुनि में हिते तालीम हासिलु करे रहिया आहिनि। ही ॿार पहिरियों जेको आहे जॾहिं हिते टेंटनि में आया, पहिरें ॾींहं ते ॾिठो त ही तमामु बीमार, बोझ ऐं ही जेको आहे मायूस हुआ, ॾाढा परेशान हुया। हिन वक़्तु जेको आहे ही तमामु हिकिड़ो बहितरीनु माहौल में हिकिड़ी सुठी तालीम जेके सुठनि उस्तादनि खां, हिकिड़े सिलेक्टेड हिन डिस्ट्रिक्ट जे सुठनि उस्तादनि खां हिन महिल वठी रहिया आहिनि। ऐं तमामु जेको आहे हिते उन्हनि खे मज़ो अची रहियो आहे। 150 जेके टेंट आहिनि उहे असां एस्टेब्लिश कया आहिनि ऐं 1000 खां वधीक फैमिलियूं हिते रहनि थियूं। उन्हनि खे 2 टाइम मानी, नाश्तो ऐं वाटर फैसिलिटी, उन जे हवाले सां इलेक्ट्रिक फैसिलिटी, सभु हिते शयूं असां वधि में वधि डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जेकी आहे कोशिशि करे थी त हिन खे हर मुमकिन सहूलियत ॾियूं असां। जी, मेडिकल कैंप बि हूंदी, मेडिकल कैंप आहे हिते, एजुकेशन जी फैसिलिटी आहे, साम्हूं स्कूल में जेको आहे सो ॿार पढ़नि था, ऐं हिते मस्जिद जी फैसिलिटी आहे। हिते जेको आहे 18 जो जेको घाट आहे उहो मौजूदु हूंदो आहे, पुलिस जो SP साहब जी महिरबानी आहे। हुन खां अलावा हिते स्काउट जेको आहे तमामु बहितरीनु हिते कमु कयो आहे। स्काउट जा असांजा 24 आवर्स जेके जवान आहिनि हिते आहिनि। 68 माण्हू हिते डेप्यूट थियल आहिनि स्काउट वारनि जे तरफ़ां बि। कैमरामैन आफ्ताब सां गॾु ख़ादिम जुड़ियो, KTN न्यूज़, खैरपुर मीरस।